क्या बात है। सभिन को पहिरियों मंच ते असांजा टे भाइर जेके उपस्थित आहिनि और जन्मॾींहं वारा भी अची आहिनि हिते बर्थडे। जोरदार असां जंहिंजो नालो वठूं था वे उथी भी करे अभिवादन कंदा, सभिनी जो नमस्ते कंदा। ठीक है, ठीक है। सभिन को पहिरियों यस म्यूजिशियंस आपको म्यूजिक बजानी है जब ये अपने स्थान पे खड़े होंगे। सभिन को पहिरियों वाशुराम जिनकी सगाई पूनम डॉटर ऑफ श्री पन्नो अखिल जी श्री मनोहर लाल जी सुपुत्री वाशुराम केर। हाँ उथी भी भाई भाई जोरदार ताड़ियों भाई तव्हांजो। यस वही रहा। और ॿियो जोड़ो आहे श्री भगत सन ऑफ श्री नंदूराम जरवार जिनकी सगाई पिंकी डॉटर ऑफ श्री नंद। वेरी गुड यार, वेरी गुड। ताड़ियों वजदियूं रहनि। आहा क्या बात, मुस्कुराइए। यस वेरी गुड। वेरी गुड, थैंक यू। और टियों ॾाढो ही प्यारो। आहा क्या बात। विक्की लाल सन ऑफ श्री घनश्याम दास जिनकी सगाई कुमारी मीना डॉटर ऑफ श्री किशाराम। यस म्यूजिक। ओहो थैंक यू। ऐसे ही जीवन भर समाज के सामने मुस्कुराते रहा करो, क्योंकि जीवन सिर्फ मुस्कुराने का नाम होता है। अब मुस्कुराहट एक ऐसी पोशाक होती है, हिकड़ी हेड़ी ड्रेस हुंदी आहे जेकी तां कंहिं भी मौसम में पाए सघंदा हो। पाण थधि में गरम कपड़ा पाईंदा हूँ, गर्मी में थधा कपड़ा पाईंदा हूँ, बरसात में रेनकोट वगैरह पाईंदा हूँ, पर मुस्कुराहट हिकड़ी हेड़ी ड्रेस आहे जेको सॼो साल तां सॼो पल पाए था सघो। तां मुस्कुराईंदा रहो। जोरदार ताड़ियों इन्हनि जे लाइ। और हेॾो वारी छा नालो छा आहे? पिंकी 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 हेलो 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 हेलो। क्या बात है, थैंक यू। अब अचो इनको पहिरियों की है एक ॿिए खे माला और मुंडरी पवाइनि। असां चाहींदासीं कि साईं जन जो आशीर्वाद इन्हनि जे जीवन में सदा वसदो रहे, बरसदो रहे, ताकि न सिर्फ एक ॿिए सां प्यार करे न पितू माता पिता सां, भाइरनि सां, ॿिन्हिनि धुरियुनि सां, चाहे वो सहुरा हुजे, चाहे माता पिता हुजे, सॼो समाज हुजे, सभिनी सां इहो प्यार जीवन भर कंदा रहनि। अहिड़ो आशीर्वाद अगर इन्हनि जे जीवन में इन्हनि जी पहले कदम ते मिले साईं जन जो, तो निश्चित तौर सां पूरो विश्वास आहे कि इन्हनि जो जीवन सुखमय और खुशहाल थींदो।
बोलो साईं सदाराम साहिब की जय। प्यारी संगत सभी से जय सदाराम। असां जयमाल दरबार साहब को हेॾे अचूं पिया त 4-5 परिवार आया हुआ कि असांजे ॿारनि जो जन्मॾींहुं आहे तो उहे भी मथे अचे न तो एक साथ थी वेंदो। बोलो श्री गणेश भगवान की जय, श्री शिव शंकर महादेव की जय, प्रभु श्री राम कृष्ण भगवान की जय, श्री लक्ष्मी नारायण भगवान की जय, सतगुरु साईं सदाराम साहिब की जय। हेतु उपस्थित प्यारो भाई जयराम दास, स्वामी सत्यानंद महाराज, भाई खियाराम जी, पूज पंचायत बारों आयल संगत, असांजे शदानी दरबार वेद मंदिर माथेले जो भाई जुड़ियाराम, डेरकी जो दास दीवानो, घोटकी मां निरंजन चावला, खानपुर सेवा मंडल, पाण सभिनी जे लाइ वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि धार्मिक कार्यक्रम के विच में धार्मिक आयल जथे मेहमानन के विच में सजी संगत जैमें आसपास के सभी शहरन जा मुख्य गणमान्य नागरिक हैं, यानी हर शहर जा जेके मुख्य सेवादारी हैं, सुठा इंसान हैं जेके धर्म से समाज से लागापो रखदानी, जैंजो जीवन भाईपी वारो सेवा वारो है, उन्हनि जी उपस्थिति में इन वक्त धार्मिक कार्यक्रम के विच में सामाजिक उत्सव थी रहा। सामाजिक उत्सव है कें परिवार में मुंडन हुंजे, जनेऊ हुंजे, सगाई ए व्याह हुंजन, तो सामाजिक उत्सव परिवार जो उत्सव एक समूह के रूप में एक सॼे समाज जे ॿधी ऐं धर्म के वाधारे के लाए पाण सभिनी के विच में थी रहो है। असांखे खुशी आ कि जेके भी सेवा जा कम थी सकें, जेतरन भी परिवारन के कहीं भी रूप में असांजो शदानी सेवा मंडल पंहिंजूं सेवाऊं ॾेई सके, उन्हनि जी आओ भगत करे सके, उन्हनि जे लाइ भोजन जो बंदोबस्त थे, जेतरी वध में वध सेवा असां सां गॾु शदानी सेवा मंडल जी निकरे उहा आनंद वारी आहे, उहा ही सच्ची भक्ति आहे। छोजो जेस ताईं मानव सेवा न थींदी, अन जानन जी जैसा असांजो वास्तो काने, जंहिंखे असां सुञाणूं न, तो उन्हनि जी जेस ताईं सेवा न थींदी हर आम इंसान जी, हर परिवार जी, तेस ताईं सदगुरु राजी न थींदा। मूल मतो आहे शदानी दरबार जो कि मानव सेवा तो माधव सेवा, सभिनी में परमात्मा है, सभिनी के कहीं भी किस्म से खुशी या सहकार सहायता शदानी स्थानन से मिले थी पई, तो वो असांजो फर्ज है। कोई इनमें असां हिननि जे लाइ कोई थोराइता न थियासे, बल्कि असां हिननि जो सदाई शुक्रिया अदा कंदासीं कि हिननि असांखे सेवा जो अवसर ॾिनो आहे, असांजे मंच जी शोभा वधाई आहे। ही जोड़ा जॾहिं खोड़ सारी शुभकामनाओं के विच में पंहिंजे सगाई जो पंहिंजे मंगणे जो कार्य सभिनी के आशीर्वाद के विच में कंदा, तो हिननि जो जीवन सुधरदो, सदाई खुशियों हूंदियूं, या यादगिरियूं हिननि जे जीवन में रहंदियूं। गायत्री महामंत्र जे माध्यम से चवंदा नी कि जंहिंमाल जणियूं थींदियूं नी, जंहिंमाल जनेऊ थींदियूं नी, तो वो उन्हीं जो अध विवाह थी वेंदो आहे। जंहिंमाल जनेऊ थींदियूं नी, तो वो उन्हीं शख्स जो अध विहां वांगुर थी वेंदो आहे। ऐं जंहिंमाल वर वधू सगाई जे टाइम ते एक युवक ऐं युवती के रूप में पाण में मिलंदा नी,
तो उन्हनि जी घर गृहस्थी जी धर्म जे पासे वधण जो हिकिड़ो उहो रस्तो उहो आरंभ थी वेंदो आहे कि जंहिंसां अॻिते हली करे हिकु परिवार वधिणो आहे, हिकु समाज वधिणो आहे ऐं हिकु मुल्क वधिणो आहे, कारोबार वधिणो आहे, तीर्थनि जो पंधु, अतिथियुनि जो सत्कार वधिणो आहे। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे ई परिवार चइबो आहे, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे ई सद गृहस्थी चइबी आहे। शदानी सेवा मंडल जा श्री सुदामचंद, डॉक्टर मनशाराम, भाई ताराचंद, इन्हनि टिनि चइनि ॼणनि ते ज़िम्मो आहे कि ही सगाइनि जी शेवा करेनि। त सगाइनि जो मूल इहो ई आहे कि शाणा चवंदा नी कि 5 ववा ॾिसबा आहिनि: वर घर, वाट घाट ऐं विद्या। जेको जोड़ जुड़बो आहे उनमें ये आदर्श पॉइंट आहिनि, इम्पोर्टेंट पॉइंट आहिनि कि हिकु वर घर, ॿियो उन्हनि जी वाट घाट ऐं उन्हनि जी विद्या। इन्हनि जो मेल थींदो आहे। पंहिंजूं इच्छाऊं न, पंहिंजो दिमाग़ न, पर माउ पीउ ऐं समाज जे शेवादारनि जे हिसाब सां जिन खे तजुर्बो हूंदो आहे उन में ई परमात्मा राज़ी हूंदो आहे। उहो ई विधाता जी लेखणी हूंदी आहे। जेको पंहिंजी हलाईंदो आहे त उनखे अवश्य दोखो ईंदो आहे। जेको शख़्स पंहिंजे जीवन जे हिन अहम मुक़ाम में कंहिंजी आज्ञा, कंहिंजी सलाह न मञींदो आहे तो उनखे भविष्य में दोखो ईंदो आहे। उनजो वैवाहिक जीवन जेको सभिनी खां लंबो आहे, बालपन कीअं गुज़री वेंदो आहे ख़बर न पवंदी आहे। खेॾंदे कुॾंदे, अंगल कंदे, वरी जंहिं महिल युवा अवस्था ईंदी आहे त विद्या प्राप्त कंदे, पंहिंजो मुक़ाम ठहींदे, पंहिंजो हिकु बीहण जो, हिकु कमाइण जो तयारी कंदे, पर जंहिं महिल वैवाहिक जीवन आरंभ थींदो आहे तो उन महिल हिकु सुठो जीवन साथी खपे। वैवाहिक जीवन हिकु पूर्ण अवस्था आहे, सारो जीवन आहे वो वैवाहिक अवस्था। उन में हिकु सुठो साथी, विश्वसनीय साथी खपे, जेको सदाईं दुख सुख में, जेको भविष्य में ईंदड़ संतान खे ऐं परिवार में रहंदड़ माता पिता खे, ॾेराणी खे, निणान खे, चाचनि खे, इन्हनि सभिनी खे जेको सुठे नमूने हलाए, ओड़ा जीवन साथी, ओड़ा वैवाहिक संबंध सदाईं सुख ॾींदा नी। पोइ चाहे धन जी कमी हुजे, चाहे ॿियूं कई जहानी कमियूं हुजनि, पर अगरि जीवन साथी पति पत्नी पाण में ख़ुशि आहिनि त उन्हनि जी घर गृहस्थी जी गाॾी न सिर्फ़ु उन्हनि ॿ जी बल्कि उन्हनि जे ॿारनि जी, उन्हनि जे सॼे कुटुंब कबीले जी सुठे नमूने हलंदी आहे ऐं उन घर में सदाईं ख़ुशहाली रहंदी आहे। त इहो हिकु महत्वपूर्ण चयन हूंदो आहे, सलेक्शन हूंदो आहे कि हू सोचे सम्झी करे पंहिंजे हिन सगाई खे करनि। ऐं सगाई हिकु दफ़ो थी याने उहो पको वचन थी वियो। दुख थींदो आहे जंहिं महिल ॿुधंदा आहियूं कि कंहिंजी सगाई खां बाद उन्हनि जे पाण में मन मुटाव हले थो पियो, उन्हनि जी मंगणी टुटे थी पई। इहे इन्हनि ॻाल्हियुनि सां समाज में बुराई वधंदी आहे, अत्यंत दुख थींदो आहे, खोड़ सारियूं ज़िंदगियूं परेशानी में अची वेंदियूं नी। तंहिं करे सभिनी खां सुठो इहो ई आहे कि हर युवा ऐं युवती खे याने जवान छोकिरे छोकिरी खे पंहिंजे माता पिता ऐं सुठनि सम्झुनि शेवादारनि जे सलाह सां पंहिंजो चयन करणु खपे, उन जी ॻाल्हि मञणु खपे। इन में ई विधाता राज़ी थींदो आहे। पंहिंजी न हलाइणु खपे, पंहिंजी पसंदगी न कबी आहे, वॾनि जी सलाह, छो जो वॾनि खे जेतिरो ज़हन हूंदो आहे, जेके उन्हनि जा वीचार हूंदा नी, उन सां त जवान न पहुची सघंदा। त
ये जेके जोड़ जुड़िया नी ये धूणी वारे दातार जी कृपा सां सुठे नमूने अटूट बंधन जे लाइ अॻिते वधनि था पिया। तो हिन सगाई में रस्म अनुसार पूज पंचायत को आज्ञा, वेठल साध संतन को आज्ञा ऐं भगवान शिवनाथ जा पाण पैसा कढाईंदा आहियूं। वो अक्सर नियम इहो ई आहे कि छोकरे वारा 101 रुपया ऐं छोकरी वारा 51 रुपया कढंदा नी। नारियल मिश्री ॾिबो आहे। नारियल मिश्री कन्या जो पिता या घर जो वॾो छोकरे जे गिचीअ में विझंदो आहे। नारियल मिश्री टावेल में ॿधी करे ये उहे पवित्र सुगुन आहिनि जेके देवी देवता जे रूप में, जेके सनातन धर्म जे पवित्र पारिवारिक बंधन जे रूप में आरंभ थींदा नी। ऐं इन्हनि प्रसाद रूप, इन्हनि सुगुन रूप में सॼो शुभ लक्षण हूंदा आहिनि। तो वो सॼो कार्य हिननि जो थियो आहे। ईअं सम्झी करे हलूं, छो जो हिन वक़्तु ये सिर्फ़ु तव्हां संगत जी आशीर्वाद वठणु ऐं हित थी रहे हिन प्रोग्राम में पंहिंजो हिक ॿिए जे जीवन साथी जो पक्को बंधन, हिक ॿिए सां पंहिंजा वीचार मिलाइण आरंभ करे रहिया आहिनि। इन्हनि जो जीवन मंगलमय रहे। ये सुठे नमूने पाण में घट ॻाल्हाए करे, सुठियूं ॻाल्हियूं ॻाल्हाए करे पंहिंजे जीवन खे सुठो रखनि, ख़ुशि रहनि। कॾहिं बि हिननि जे विच में कंहिं प्रकार जी तकरार न थिए। ये मंगल कामनाऊं हित सॼी संगत करे रही आहे। ऐं माल्या अर्पण, महेश माला हिक ॿिए खे पवायो न, असां कंबल विझंदाऊं। केक न रखियो अथव अञा, मिठाई रखो, केक इहो पेड़ा रखो। जन्मॾींहुं वारो कोई ईंदो? वरी विच में कंहिंजो जन्मॾींहुं न मल्हायो वेंदो। हेलो अचो जी जी अब हाँ बिल्कुल ही रेडी रहो। एक दूसरे की नजरों में नजरें डाल दो आप, बहुत एक बेजे प्रति। यस जगदीश 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 वाशुराम होॾे ॾिसो। ऐं तव्हां पिंकी पिंकी न भगत पंहिंजे भगत खे ॾिसो। ओके और हाँ धीरे धीरे तव्हांखे माला, छो जो इहो विश्वास जा फूल आहिनि जेके ज़िंदगी भर तव्हांजे कमु ईंदा।
इन माला में सिर्फ माला कोने, एक एक गुल तांजी खुशिन जो इजहार कंदो, तांजे खुशिन सा प्यार कंदो एक बे के। अचो एक बे के दिसी करे इन गीत में ता सब धीरे धीरे पैरों छोकरी छोकरे के माला विझदी। ओके वेट वेट। क्या खूब दिखती हो, बड़ी सुंदर लगती हो, क्या खूब दिखती हो, बड़ी सुंदर लगती हो, तुम प्यार से प्यारी हो, तुम जान हमारी हो, तुम प्यार से प्यारी हो, तुम जान हमारी हो, कुछ तो कहो कहती रहो, बड़ा अच्छा लगता है, जीवन का हर सपना अब सच्चा लगता है, क्या खूब दिखती हो, बड़ी सुंदर लगती हो, क्या खूब दिखती हो, बड़ी सुंदर लगती हो। ओके आओ हाणे मुंडरी मुंडरी जेकी खणी आयो भाई एक बे के मुंडरी पवाईंदा। तव्हां खे ख़बर आहे मुंडरी केड़े हथ में पवाइणी आ, केड़ी आंगरी में पवाइणी आ? खबर तो खबर आहे? कोने खबर है? लेफ्ट साइड। हाँ ये चाहता चैन पैरों दफो सगाई करन ता खबर कोन ता घणा दफो कई आ। ओके बी इंजॉयस दरा दिल में न कजो, भले ता सगायूं कंदा रहो। हाँ बिल्कुल। छोकरे छोकरी छोकरे के राइट साइड में हिन अंगुली में, ओके जे अंगुली में मुंडरी बादल आ, छोकरो छोकरी के लेफ्ट साइड में हुन अंगुली, ओके। रेडे रेडे हे विच में तू थोड़ो पोएते पैरों छोकरी पवाइंदी छोकरे के पंहिंजे हम सफर के। ठीक है सही है ना? सही है ना? तो सही है तो एक दफो जोरदार ताड़ियों थी वञनि तव्हांजो। वेरी गुड। यस पैरों छोकरी पो छोकरो। ता खबर है ना केड़े अंगुली में केड़े हाथ में पवाइणी है? ओके भगत खबर है ना? ठीक है पिंकी के चओ कि वो हाथ मथे करे। ओके वेरी गुड। यस दिल चवे थी ओ पिरी तू मुझे सामो जी, मारुगो तो डेढ़ सा तू रुगो मुझे दिसी। दिल चवे थी ओ पिरी तू मुझे सामो जी, मारुगो तो डेढ़ सा तू रुगो मुझे दिसी।
हाणे ताके पेड़ो खवाइणो आहे हिक ॿिए खे, ताकि ये मिठास आपके जीवन भर रहे साथ आपके। पेड़ो हाथ में पेड़ो खणी वठो, जेतिरो खवाइणो अथव हिक ॿिए खे। हाँ सजो सजो, यस यस, तव्हां बि। हाँ भाई, घरवारी छोकरी छोकरे के हिक पेड़ो और छोकरो छोकरी के ब पेड़ा खवाइंदो। ठीक है ठीक है भगत, तू तो हा चवंदे एडे मीना फसी वेंदी है। ओके हाँ भाई, बिन्हनि जे हथ में पेड़ो हुजे, दिल सां खवायो, दिल सां, जेकी मिठास तव्हांजे जीवन भर रहे। ओके, पेड़ो हथ में अची वियो आहे, खिलो थोड़ो खिलो, हाणे खिली वठो। तव्हां छो था खिलो? एडे असांजा भैया भी खिलन। घणा साल थियो अथव शादी के? 17 साल। पोइ तक ठीक, वेरी गुड, कीप इट अप। खिलदा रहो छोजे जीवन सिर्फ मुस्कुराने का नाम है। हाँ एक मिनट, बर्थडे साईंजन इंदा, पहिरियों हे थी वने, पोइ साईंजन तव्हांजो सब बर्थडे। ओके यस, रेडी आयो? मुस्कुराहट चेहरे ते कायम, अख में अख विझो और पेड़ो हाथ में। ठीक है, थोड़ो हेडे और धीरे धीरे बढ़ना है अपने को। तेरे चेहरे में वो जादू है, बिन डोर खींचा जाता हूँ, जाना होता है और कहीं तेरी ओर चला आता हूँ, तेरी ओर चला आता हूँ। तेरे चेहरे में वो जादू है, बिन डोर खींचा जाता हूँ, जाना होता है और कहीं तेरी ओर चला आता हूँ। ओके थैंक यू। और हाणे बर्थडे वारा सब बर्थडे वारा मंच ते अचन और तव्हां पंहिंजी हम सफ़र के साईं